नाज़रीन, टर्नओवर इंसान में पब्लिक हेल्थ ऐं म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली सबबि शहर जो सूमरा पाड़ो गुज़िरियल 3 ॾींहनि खां ड्रेन जे गंदे पाणी जी लपेट में आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किचिरनि जा ढेर लॻल आहिनि, जंहिं सबबि रवासी ऐं स्कूली ॿार सख़्तु परेशानी थी रही आहे। सिलसिले में इलाइक़े जे रवासियुनि इंसानी हक़नि जे अॻुवाणनि जी नसीब दस्ती नदीम सुमरो, मोहम्मद हारून ऐं ॿियनि अॻुवाणनि खे चयो त सूमरा पाड़े वारे इलाइक़े में गुज़िरियल 3 ॾींहनि खां गंदो पाणी जमा थी रहियो आहे, जंहिं करे रवासी सख़्तु ॾुखियाईनि जी मुंहुं रहिया आहिनि। पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबबि सूमरा मोहल्ला में गंदो पाणी जमा थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। पब्लिक हेल्थ खाते में हलंदड़ करप्शन सबबि टर्नओवर खान शहर जूं समूरियूं ड्रेन स्कीमूं मुकमल तौर ते नाकाम ऐं तबाह थी वियूं आहिनि। ड्रेन स्कीमनि जे नाले ते हर महीने लखे रुपयनि जो तेल इस्तेमालु कयो पियो वञे। हिननि चयो त सूमरा मोहल्ला जा रवासी गंदे पाणी सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। पब्लिक हेल्थ खातो गंदो पाणी कढण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त जेकॾहिं जल्द सूमरा मोहल्ला में गंदो पाणी निकाल न कयो वियो, पब्लिक हेल्थ खाते जी ऑफिस ॾांहुं धरणो आयो वेंदो।